कराची में खमी गुम कयल शागिर्द मेहरान मीराणीअ जे वारसनि ऐं शागिर्दनि पारां आज़ादी लाइ रैली कढी वई। सजाद मंगने जे सरमद मीराणी दीन मोहम्मद खोसे चयो त 7 ॾींहं गुज़री विया आहिनि पर शागिर्द मेहरान जो को पतो नाहे पियो। हुन चयो त केतिरे अरसे खां नौजवान खे फ़ोन ते धमकियूं मिलंदियूं हुयूं। ख़दशो आहे त खेसि नुक़सान न पहुचायो वियो हुजे। अॻवाननि चुता ॾिनो त शागिर्द खे जल्द आज़ाद न कयो वियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। बदीन जी अंसारी बिरादरी पारां फुर जा जवाबदार गिरफ़्तार न करण ऐं केस दाख़िल न थियण खिलाफ़ एहतिजाज कयो वियो। गुलाम हैदर अंसारी, फरमान अली ऐं ॿियनि चयो त जवाबदार सिद्दीक़ मल्हा, परवेज़ दोस्त अली मल्हा ऐं ॿियनि हथियारबंदनि सां गॾिजी घर में दाख़िल थी फुरलुट कई। हुननि चयो त बदीन पुलिस न जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि न वरी केस दाख़िल करे पई। अख़बारनि मुताबिक़ त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुरथियल सामान वापसि करायो वञे। पीर जे ॻोठ में शहरनि पारां गंदगीअ खिलाफ़ टायर साड़े एहतिजाज कयो वियो। सिविल अस्पताल ऐं मेड़ कॉलोनी जे रहवासियुनि एहतिजाज कंदे चयो त टीएमओ किंगरी ऐं चेयरमैन सैयद नजीबुल्लाह शाह जी नाअहली सबबि संदनि इलाइक़ा गंदगीअ जे वर चढ़ियल आहिनि। हुननि चयो त गंदगीअ सबबि संदनि जीअण जंजाल थी वियो आहे, बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। अॻवाननि मुताबिक़ त नाअहल इंतिज़ामिया खिलाफ़ कार्रवाई करे गंदगीअ जो सफ़ायो कयो वञे। खानपुर महर में JUIF तरफ़ां बदअमनी खिलाफ़ एहतिजाज कयो वियो। मौलाना आमीन गडाणी, हनीफ़ गबोल, मोहम्मद सिद्दीक़ गडाणी ऐं ॿियनि चयो त खानपुर महर में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। चोरियूं फुर मामूल बणियल आहिनि। हुन चयो शहर ऐं ॻोठनि में मंशियात, शराब ऐं जुआ जा अॾा हली रहिया आहिनि जितां पुलिस रुॻो मंत्रियूं वठण में पूरी आहे। अॻवाननि मुताबिक़ त शहर में अमन बहाल करे समाजी बुराइयुनि ते ज़ाब्तो आंदो वञे। जरवार में ॻोठाणनि पारां बासरनि जी ज़्यादतियुनि खिलाफ़ एहतिजाज कयो वियो। नथू गबोल जे रहवासियुनि सोनारो दाहींदे चयो त संदसि 25 एकड़ ज़मीन ते इब्राहिम पिताफ़ी ऐं संदसि भाइरनि कब्ज़ो कयो आहे, जॾहिं त मथनि ई कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। हुननि चयो त जवाबदार बासर आहिनि जंहिं सबबि पुलिस बि संदनि खिलाफ़ कार्रवाई न पई करे। ॻोठाणनि मुताबिक़ त बासरनि खिलाफ़ कार्रवाई करे संदनि इंसाफ़ कयो वञे। नवाबशाह वेझो ट्रेन जे टकर में हिकु नौजवान हयाती विञाए वेठो। धामरा रोड रेलवे फाटक वटि लाहौर खां कराची वेंदड़ ट्रेन जे टकर में 22 वरनि जो नौजवान मोहम्मद कासिम मुसेली फौत थी वियो। लाश खे सेक्शन थाणे जी पुलिस PMU अस्पताल नवाबशाह पहुचायो। अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद मर्द वारसनि हवाले कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk